SUP सिंध में बलदियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो फ़ौज ऐं अदलिया जी निगरानी में कराइण जी घुर कंदे पहिरें मरहले में थियल धांधली ऐं दाख़िल केसनि ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कयो आहे। हैदराबाद मां SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लिगारी मूजिबि सिंध यूनाइटेड पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास जामशोरो में सैयद जलाल महमूद शाह जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में सिंध में बलदियाती चूंडुनि जे पहिरें मरहले ऐं 24 जुलाई ते थींदड़ ॿिए मरहले जी चूंडुनि समेत मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो। इजलास बाद सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में बलदियाती चूंडुनि जे पहिरें मरहले में सिंध जी हुक्मरान पार्टी पारां सरकारी मशीनरी ऐं ॾाढ जो सरेआम इस्तेमालु करे चूंड ज़ाब्तनि जूं धजियूं उॾायूं वयूं। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त हुक्मरान जमायत जे समूरनि हथ कंडनि बावजूदि SUP सिंध में 250 खां वधीक सीटूं खटियूं आहिनि। बलदियाती चूंडुनि जे ॿिए मरहले में बि SUP मुखालिफ़नि लाइ मैदान ख़ाली न छॾींदी ऐं ख़ासि तकनि ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी। हिन चयो त सिंध हुकूमत हिकु करप्ट ऐं नाअहल सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान खे मुक़ररु करे मनपसंद नतीजा हासिल करण जी कोशिशि कई। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान सॼी सिंध में नातजुर्बेकार DROs मुक़ररु कया जिन ख़िलाफ़ असां वटि सबूत मौजूदु आहिनि। हिन सवालनि जे जवाब में चयो त क़ौमपरस्त तोड़े वफ़ाक़ी जमायतुनि सां चूंड इतिहाद न थियण बावजूदि PP मुख़ालिफ़ जमायतूं हिकु हुयूं।